हटायो करप्ट इंतजामिया खे डिग्री कॉलेज इंतजामिया जी करप्ट इंतजामिया खे कॉलेज जी करप्ट इंतजामिया खे डिग्री कॉलेज करप्ट इंतजामिया खे सारा शागिर्द अफगानी शागिर्द साईं असांजो मौक़िफ़ इहो आहे असां हिते बीठा आहियूं हिन वक़्तु विचाले स्कूल में हिते असां जेके शिल्पा हथा आहियूं असांखे बल्कि उहे छोकिरा बि हथा आहिनि जेके ॿुधाइनि था त असां हिकिड़ो ॿुधाए थो मां KPK जो आहियां हिकिड़ो ॿुधाए थो त मां कराची जो आहियां तव्हां हालत ॾिसो मुल्क में लाक़ानूनियत आहे मुल्क में गुंडा राज मरियल आहे त आदलपुर जे शागिर्द खे डिग्री कॉलेज इंतज़ामिया दाख़िला नथी ॾे या रुत फारम जे शागिर्द खे हेॾां जी इंतज़ामिया दाख़िला इहो चई नथी ॾे या आदलपुर जे शागिर्द खे इंतज़ामिया इहो चई नथी ॾे त तव्हांखे आदलपुर में पंहिंजी कॉलेज आहे पर लाक़ानूनियत त ॾिसो गुंडा राज त ॾिसो हिन करप्ट इंतज़ामिया जी बदमाशी ऐं गुंडागर्दी त ॾिसो टकनि पैसनि जे एवज़ हितां जे धारिया माण्हू हिते पेपर ॾियनि था हिते उन्हनि जी डिग्री कॉलेज में उन्हनि जी दाख़िला थिए थी इहो सिंध जो इस्तेसाल आहे हुतां जो शागिर्द KPK जो अची करे हिते दाख़िला वठे थो इहो सिंध जो इस्तेसाल आहे ऐं उहे हितां जी कोटा में हितां जो पूरो डोमिसाइल ठाराए करे हितां जी कोटा में उहे हिते DC भर्ती थियनि था हिते उहे AC थियनि था लाक़ानूनियत आहे हितां जा जेके सिंध परत सॾाईंदड़ प्रोफेसर लेक्चरर सभु ख़ामोश पढ़ियल आहिनि GS सिंध स्टूडेंट फेडरेशन जसाब अॼु इहो एहतजाज रिकॉर्ड कराए थी असां इहो चिता था ॾियूं यूनुस अब्बासी खे ऐं हीउ जेको उन्हनि जो जेको सपोर्टर वेठो आहे जेको धारियनि आहिनि अफ़गानी पठाणनि जो जेको मंसूर चाचड़ किलार कंप्यूटर वारा तारीख़ सां सचो थी सिंध सां सचो थी सिंध जे माण्हुनि सां सचो थी न त तारीख़ तोखे स्लेब ते टंगे छॾींदी ऐं तुंहिंजो नालो निशान ई मिटिजी वेंदो ॾिसो तव्हां पाण ॾिसी सघो था इहा लाक़ानूनियत आहे टकनि पैसनि जे एवज़ हे माण्हू कनि था असां हिन खे चिता था ॾियूं हिननि खे शागिर्दनि खे न कढियो वियो असां जसाब जे तरफ़ां हिननि जे जेको ॿिए मरहले में असां हिननि जी जेको आहे कॉलेज जी गेट ते आहे हिकु वॾो जसाब तरफ़ां शानदार जेको असां धरणो हणंदासीं कहिड़ा धारिया माण्हू हिते जेके अची करे हिते दाख़िला वठनि था असांजे सिंध जो इस्तेसाल थिए थो